जी शकील असांखे अपडेट कयो त सिंध बचाव कमेटी जो जेको इजलास थिए पियो कहिड़नि मामलनि ते गौर कयो वेंदो, कहिड़ा तफ़सील मिली सघिया मूंखे? जी नाजिया, सिंध बचाव कमेटी जो अॼु हैदर मंज़िल ते इजलास थियो आहे। उन इजलास बाद सिंध बचाव कमेटी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह, जी सिंध तहरीक जे सरबराह डॉक्टर सफदर सरकी, अली हसन चांडियो, हरीफ चांडियो ऐं ॿियनि अॻुवाननि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 13 सेप्टेम्बर ते हर सूरत में सॼी सिंध जे अंदरि हड़ताल थींदी ऐं हिन जो चवणु हुयो त बलदियाती निज़ाम लागू करे ईंदड़ चूंडुनि ते असरअंदाज़ थियण जी कोशिश थी रही आहे, जंहिंखे हर सूरत में नाकाम बणायो वेंदो। हिन चयो त नओं मकानी इदारनि वारो निज़ाम जेको सिंध विराइण जी साज़िश आहे उहो ॿिनि पार्टियुनि मुतहिदा ऐं पीपी जी गठजोड़ आहे। हिन चयो त असीं बलदियाती निज़ाम जे हक़ में आहियूं, पर अहिड़े निज़ाम खे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो जंहिंमें ॿ निज़ाम हुजनि ऐं सिंध खे विराइण जी कोशिश कई वञे। सैयद जलाल महमूद शाह जो चवणु हो त फंक्शनल मुस्लिम लीग, नेशनल पीपल्स पार्टी, अवामी नेशनल पार्टी समेत मुख़्तलिफ़ नवाज़ लीग ऐं ॿियनि पार्टियुनि सां राब्तनि जो सिलसिलो जारी आहे ऐं 13 सेप्टेम्बर जी हड़ताल खे कामयाब बणाइण जे लाइ अॼु मुतहिदा क़ौमी मुहाजिर क़ौमी मूवमेंट हक़ीक़ी ऐं फंक्शनल मुस्लिम लीग जे सरबराह पीर पगारो सां राजा हाउस ते मुलाक़ातूं कयूं वेंदियूं ऐं उनखां सवाइ हिननि समूरनि सिंध दोस्त ऐं सुञाणुनि खे अपील कई आहे त 13 सेप्टेम्बर जी हड़ताल खे कामयाब बणाए ॿ निज़ाम जेके सिंध में राज कया पिया वञनि, सिंध खे विराइण जी साज़िश कई वञे, उनखे नाकाम बणायो वञे। शकील अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, हैदर मंज़िल में सिंध बचाव कमेटी जो इजलास थियो आहे जंहिंमें मकानी निज़ाम जी ऑर्डिनेंस खां पोइ वारी सूरत हाल ते वीचारियो पियो आहे। हिन सां गॾोगॾु नई हिकमत अमली जोड़ण ते बि गौर वीचार कयो वियो आहे। शकील सूमनो असांखे अपडेट करे पियो हैदर मंज़िल में सिंध बचाव कमेटी जो इजलास थियो आहे। नाज़रीन, उन खां अॻु मूंखे ॼाण ॾियूं पिया त सिंध जी कॉन्फ्रेंस धुरियूं 13 सेप्टेम्बर ते हड़ताल जो सर बि ॾेई चुकियूं आहिनि। ॿी ख़बर वहां खे ॾींदासीं कुरम एजेंसी जे हवाले